नाज़रीन असां मौजूद आहियूं नवाबशाह जे गवर्नमेंट गर्ल्स फातिमा जना हायर सेकेंडरी स्कूल में, जिते अॼु KTN ऐं काविश सां गॾु सकावती प्रोग्राम जे हवाले सां हिते हिकिड़ो प्रोग्राम रखियो वियो आहे। अचो त हुन प्रोग्राम में जेके शरीक शागिर्द टीचर ऐं महिमान आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त अॼोको ॾींहुं कीअं मल्हाए रहिया आहिनि। सनम मारवी का मैंने किरदार अदा किया है। हमने नज़म इल्लामा इकबाल की पेश की है। बहुत मज़ा आया टेबलोस करके और कोई स्पीच कर रही है। सिंध जी आज़ादी में असांजा मतिलबु जेके जेके वॾा सुरमा हुआ उन्हनि खे एक्सप्लेन करणु ऐं मतिलबु उन्हनि सभिनि खे ॾेखारणु त असांजी नज़ीरा मतिलबु ॾाढो इंटेलिजेंट आहे हिननि में माशाल्लाह, ऐं उन्हनि खे ॾाढो तजुर्बो बि आहे। उन लाइ हू मतिलबु पंहिंजी सिंध सां ॾाढो प्यार था कनि। उन लाइ चवनि था त मां सिंध जे तरीक़े हमेशह ॾेखारियां त असांजी सिंध मतिलबु त असांखे मतिलबु छा छा ॾिनो आहे, कहिड़ा कहिड़ा सुरमा ॾिना अथई। उन लाइ असांखे मतिलबु हमेशह इन लाइ प्रिफर कयो आहे त मतिलबु पंहिंजे अॻिते वठो ऐं पंहिंजी सिंध लाइ कुझु कयो। चंद्रगुप्त मौर्य जो नॉन मुस्लिम हो। असांजे पुराणे कल्चर में बि चंद्र मौर्य जो नालो आहे, यानी उनजो बि ज़िक्र आहे कल्चर में। सम्झण जो गेटअप कयो आहे। मां पीर पागारो सिबगतुल्ला शाह राशिदी उन्हनि जो नालो हो। पुराणा हुआ ॾाढा। उन असांजी 7 सूरमियूं ठाहियूं। ईअं ई मिस नज़ीरा 7 सूरमा ठाहिया त उन्हनि जा हिकिड़ो करेक्टर, उन्हनि मां हिकिड़ो करेक्टर। मां होश मोहम्मद शीदी जो किरदारु अदा कयो आहे। होश मोहम्मद उहो इंसान हो जंहिं पंहिंजी सिंध जी हमेशह आज़ादी ते चाही। मरसू सिंध न ॾिसो, इहा सची ॻाल्हि आहे। असां पंहिंजी सिंध कंहिंखे बि न ॾींदासीं। ये क्या पहना है सर पे? टोपी और अजरक। कौन सा दिन है आज? कल्चर डे। ऐं मां अॼु स्पीच में हिसो वरितो ऐं मां स्पीच कयो। तकरीर जो असांजो टॉपिक हो एकता जो ॾींहुं, ऐं उन में मां शाइरी कयसि त तुंहिंजे पैर पुठीअ तां घोर वञा ए सिंध अमा, ए सिंध अमा, तुंहिंजे कदमनि तां घोर वञा ए सिंध अमा, ए सिंध अमा। अदा असां अॼु KTN चैनल सां मिली करे कल्चर डे सेलिब्रेट कयोसीं गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल फातिमा जना में। असांजे ॿारनि जेको आहे मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते टेबलोस पेश कया, जंहिंमें ॿारनि कल्चर ॾेखारियो। इन खां अलावा अलामा इक़बाल जी शाइरी ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी ते ॿारनि टेबलोस पेश कया। असां हिते पंहिंजे ॿारनि खे इहो ॿुधाइणु चाहियूं था त असांजो कल्चर छा आहे, पंहिंजे कल्चर खे कहिड़े तरीक़े सां ज़िंदा रखिजे, कहिड़े तरीक़े सां उनखे उजागर कजे। पस मंज़र में ॾेखारियूं त हीअ असांजो जेको आहे सूर्या बादशाह जो किरदारु हिननि अदा कयो। हिननि ॿार जेको आहे असांजो ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो किरदारु अदा कयो। हिननि ॿार जेको आहे असांजो होश मोहम्मद शीदी जो किरदारु अदा कयो। असांखे उमेद इहा आहे त हीअ ॿार अॻिते हली हिकिड़ा सुठा क़ाबिल इंसान पिणु ठहंदा ऐं इन सां गॾोगॾु पंहिंजी प्रोफेशनल लाइफ में पिणु कामयाबु थींदा। नाज़रीन सकावती प्रोग्राम जे हवाले सां जेको हिते प्रोग्राम थी गुज़रियो फातिमा जन हाई स्कूल में, उन में ख़ासि करके जेको असां वटि मौजूदा बोर्ड जी सूरत हाल रही, उन में जेको KTN सर्वे कई ऐं रिपोर्टिंग कई ग़रीब ऐं मिसकिन माण्हुनि ते, उन जे हवाले सां बि हिकिड़ो हिते टेबलो पेश कयो वियो। ऐं ॿियो बिटशाह जूं जेके 7 सूरमियूं हुयूं उन्हनि खे बि पेश कयो वियो। ऐं हिननि सॼो इहो जेको सिंधी लिबास पाए ॿाहिरां महिमान आया, उन्हनि खे जेके सिंधी सकाफ़ती अजरक पेश कया विया। कैमरामैन शोभान ख़ासकली सां गॾु अकरम चांडियो, KTN न्यूज़ नवाबशाह।